लाहौर सिंध तरक्की पसंद पार्टी ने सॾ ते सिंधु दरिया में केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग तहत ज़मीननि जी वालार ख़िलाफ़ मिरप ख़ास टूल प्लाज़ा ते धरणो हंयो वियो आहे, जंहिं में सिविल सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जा कारकुन शरीक आहिनि। रहा पेश मिरप ख़ास मां तालिब शेर जी हीअ रिपोर्ट। सिंधु दरिया में चक केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग लाइ ज़मीनुनि जी वालार ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी जे सॾ ते मिरप ख़ास टूल प्लाज़ा ते सिंध तरक्की पसंद पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। अचो त उन में धरणे में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अॼोको ई असांजो धरणो सिंध असांजो मादरे वतन आहे, सिंध मुंहिंजी माउ, सिंधु असांजो छा, जेको पंजाब जे तरफ़ां शहबाज शरीफ ऐं उन सां गठजोड़ में आसिफ ज़रदारी, इहे जेके ॿई माण्हू सिंधु ते छह केनाल कढण जो ई मनसूबो न कयो। सिंधु दरिया सिर्फ़ छह केनाल सिंधु जे दरिया तां माना करोड़े इंसाननि खे मौत में तब्दील करणु ऐं ग्रीन एनिशेड सिंध जूं लखें एकड़ ज़मीनियूं जेके धारनि जे हवाले से कयूं पियूं वञनि। असांजो मुतालबो आहे त सिंध असांजो तारीख़ी मादरे वतन आहे ऐं उन लाइ तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन जनाब डॉक्टर कादिर मंसी मुसलसल 7 महीननि खां ही जदोजहद हले पई। मीरपुर रोड ते अॼु असांजो सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले मीरपुर ख़ास जे तरफ़ां धरणो आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी जी ही तसलसल सां गुज़िरियल 7 महीननि खां जदोजहद हले पई। उन तहत ही असांजो धरणो आहे त सिंधु दरिया मंझां जेके छह केनाल कढण जो मनसूबो आंदो वियो आहे कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जे ऐं पाकिस्तान जे महकूम क़ौमुनि जी लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़े करण जी साज़िश कई वई आहे। उनखे रद्द कराइण लाइ असीं हीअ गर्मीअ में वेठा आहियूं। अॼु मीरपुर ख़ास में ही जेको धरणो लॻायो वियो आहे सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां सिंधु असांजी माउ, सिंधु असांजो साह जे नाले सां जेका सिंधु दरिया ते केनालनि जे ख़िलाफ़ ऐं सिंध जी ज़मीनुनि ते वालार ख़िलाफ़ जेका जदोजहद आहे, ही धरणो उन सिलसिले जी कड़ी आहे। असीं चऊं था त सिंधु दरिया ते कंहिं क़िस्म जो केनाल मंज़ूर कोन्हे ऐं ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले सां सिंध खे बंजर बणाए पंजाब खे आबाद करण वारा जेके मनसूबा आहिनि उहे असांखे क़बूल कोन्हनि। असांजा जेको सिंधु दरिया में 6 केनाल कढिया विया वञनि उन हवाले सां असां अॼु हैदराबाद मीरपुर रोड बंदि कयो आहे। जेके हीअ हुकूमत मर्कज़ जेको सिंध खे सुकाइण जी साज़िश आहे उन ख़िलाफ़ असां धरणो हंयो आहे। ही 6 केनाल कढण था चाहिनि, असीं हिननि खे 1 केनाल बि कढण न ॾींदासीं, छो त ही सिंध खे तबाह ऐं बर्बाद करण जो सॼो प्लान ठहियो वियो आहे जेको असां कंहिं सूरत में हिननि जो इहो क़बूल न कंदासीं। न इहो जेको सिंधु दरिया ते चोलिस्तान में 6 केनाल निकिरनि पिया उन्हनि जे ख़िलाफ़ आहे ऐं गुज़िरियल 7-8 महीननि खां सिंध तरक्की पसंद पार्टी ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियूं इन्हनि केनालनि जे ख़िलाफ़ हलियूं पिए। अॼु उन तहरीक जो ॿियो मरहलो आहे ऐं इंशाअल्लाह यकीन आहे त इहे जेके धरणा लॻनि पिया या पूरी जेका सिंध ब्लॉक आहे इन्हनि सां इंशाअल्लाह हुकूमत गोॾा खोड़ींदी ऐं केनालनि वारो प्रोग्राम कैंसिल थींदो। अॼु जेको असांजो धरणो आहे इहो 8 महीननि खां असांजा ही धरणा लॻंदा अचनि। मोहतरम डॉक्टर कादिर मंसी साहब जे अॻुवाणी में तव्हां ॾिठो त बबरलो खां वठी सॼी सिंध जे अंदरि डॉक्टर कादिर मंसी जा धरणा आहिनि ऐं असां पंहिंजो पाणी कॾहिं बि कोन ॾींदासीं, सिंधु मंझां 6 केनाल कढण कोन ॾींदासीं। कैमरामैन साथी सां गॾु तालिब शेर, मेहरान टीवी न्यूज़ मीरपुर ख़ास।